अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी सोणी गुलकारा सबा सहर जो मुड़ुस हिदायतुल्लाह ख़ासकेली केरु ऐं किथां जो आहे? हिदायतुल्लाह ख़ासकेली पहिरियां छा कंदो हो ऐं हींअर कहिड़ो कारोबार कंदो आहे? छा हक़ीक़त में हिदायतुल्लाह ख़ासकेली पुलिस के केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंधी ख़ूबसूरत गुलकारा सबा सहर जो मुड़ुस हिदायतुल्लाह ख़ासकेली पहिरियां वैन हलाईंदो हो ऐं पोइ उन खां पोइ हुन 2 नंबर कम शुरू कया, मतिलबु नशे वारियूं शयूं जाम शोरे में हलाईंदो हो। मुशरिफ़ बघियो जे मुताबिक़ त हिदायतुल्लाह ख़ासकेली असल भान सईदाबाद जो रहवासी आहे। हिदायतुल्लाह ख़ासकेली पहिरियां 1-2 केसनि में पुलिस के घुर्बल हुयो ऐं हींअर हू आज़ादु आहे। हींअर हू पुलिस के कंहिं बि केस में घुर्बल न आहे। सिर्फ़ु सोशल मीडिया ते कूड़ियूं ख़बरूं हिदायतुल्लाह ख़ासकेली जे हवाले सां वायरल आहिनि। हिन वक़्तु हू आज़ादु आहे। हिदायतुल्लाह ख़ासकेली जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।